ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ 18/11/2025। मेरा बाप दर चवंदा मीठे मीठे ॿार, तव्हां ही सच्चा अलौकिक जादूगर आहियो। तव्हांखे मनुष्य खे देवता ठाहिण जो जादू ॾेखारिणो आहे। प्रश्नास्त्र पुरुषार्थी स्टूडेंट्स जी निशानी छा हूंदी आहे? उत्तरा, हुननि वटि पास विद ऑनर्स थियण जो अर्थात विजयमाला में अचण जो उहो लक्ष्य रखंदा। उन्हनि जी बुद्धि में हिकु बाब जी यादि हूंदी। देह सां देह जे सभु संबंधनि सां बुद्धि योग छॾे हिक सां ई प्रीत रखंदा। अहिड़ा पुरुषार्थी माला जो दाणो ठही सघंदा। ओम शांति। रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप बि सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां रूहानी ॿार जादूगर जादूगरनी ठहो था, इन करे बाबा खे बि जादूगर चइबो आहे। अहिड़ो कोई जादूगर न हूंदो जो मनुष्य खे देवता ठाहे छॾे। इहा जादूगरी आहे न। केतिरी वॾी कमाई कराइण जो तव्हां रास्तो ॿुधाईंदा आहियो, है न। स्कूल में टीचर बि कमाई कराइण सिखलाईंदा आहिनि। पढ़ाई कमाई आहे न। भक्ति मार्ग जी कथायूं शास्त्र आदि ॿुधणु, उन्हनि खे पढ़ाई न चईंदासीं। उन्हनि में कोई आमदनी न आहे, सिर्फ़ु पैसा ख़र्च थींदा आहिनि। भक्ति मार्ग में जेका शास्त्र पढ़ंदा आहिनि, बाबा बि सम्झाईंदा आहिनि। भक्ति मार्ग जा चित्र ठाहींदा आहिनि, मंदर ठाहिण आदि ठाहींदा आहिनि। भक्ति कंदे कंदे त केतिरा पैसा ख़र्च कया। टीचर त पोइ बि कमाई कराईंदा, आजीविका थींदी आहे। तव्हां ॿारनि जी पढ़ाई केतिरी ऊच आहे। पढ़ण बि सभिनि खे आहे। तव्हां ॿार मनुष्य खां देवता ठाहिण वारा आहियो। मनुष्य सां देवता ठाहिण वारा आहियो। हुन पढ़ाई सां त बैरिस्टर आदि ठहींदा, सो बि हिकु जन्म जे लाइ। केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। इन करे तव्हां आत्माउनि खे शुद्ध नशो रहणो खपे। ये गुप्त नशो आहे न। बेहद जे बाप जी त कमाल आहे। कहिड़ो रूहानी जादूगर आहे। रूह खे यादि कंदे कंदे सतो प्रधान थी वेंदासीं। जीअं सन्यासी माण्हू चईंदा आहिनि न, तव्हां सम्झो मां भैंस आहियां। ईअं सम्झी करे कोठी में वेही रहिया। चओ मां भैंस आहियां, कोठी सां निकिरां कीअं। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि, तव्हां पवित्र आत्मा हुयो, हाणे अपवित्र ठहिया आहियो। पोइ बाबा खे यादि कंदे कंदे तव्हां पवित्र ठही वेंदव। हिन ज्ञान खे ॿुधी करे नर सां नारायण अथवा मनुष्य सां देवता ठही वेंदा आहियो। देवताउनि जी बि सॉवरेंटी आहे न। तव्हां ॿार जॾहिं श्रीमत ते भारत में डीपी सॉवरेंटी स्थापना करो था। हाणे बाबा चईंदा आहिनि, हाणे मां जो तव्हांखे श्रीमत ॾींदो आहे, इहा राइट या शास्त्र जी मत राइट आहे, जज करो। गीता आहे सर्वशास्त्रमयी शिरोमणि श्रीमद भगवत गीता। ये ख़ासि लिखल आहे। सर्वशास्त्र शिरोमणि श्रीमद भगवत गीता। हाणे भॻवानु कंहिंखे चइबो? ज़रूरु सभु चईंदा निराकार शिव। असां आत्मा आहियूं, उन्हनि जा ॿार ब्रदर्स आहियूं। उहो हिकु बाप आहे। बाबा चईंदा आहिनि, तव्हां सभु आशिक़ आहियो, मुझ माशूक़ खे यादि कंदा आहियो। छो जी मां ई राजयोग सिखायो हुयो, जंहिंसां तव्हां प्रैक्टिकल में नर सां नारायण ठाहींदा आहियो। उहा त चई ॾींदा आहिनि, असां सत्यनारायण जी कथा ॿुधंदा आहियूं। इहे कोई सम्झंदा थोरी आहिनि कि हिन सां असां नर सां नारायण ठाहींदासीं। ऐं तव्हां त प्रैक्टिकल में बाबा सां ज्ञान राजयोग सिखी ज्ञान ॿुधी ईअं ठहो था। उहो त चईंदा आहिनि। बाप तव्हां आत्माउनि खे ज्ञान जो टियों नेत्र ॾींदा आहिनि, जंहिंसां आत्मा ॼाणे वेंदी आहे। शरीर बिगर त आत्मा ॻाल्हियूं करे न सघे न। आत्माउनि जे रहण जो स्थान आहे निर्वाण धाम। तव्हां ॿारनि खे हाणे शांतिधाम सुखधाम खे ई यादि करिणो आहे। हिन दुखधाम खे बुद्धि सां भुलिजणो आहे। आत्मा खे हाणे सम्झ मिली।
रॉन्ग शाय राइट शाय, करम अकरम विक्रम। जो राज सम्झायो आहे न तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि ऐं ॿार ई ॼाणंदा आहिनि। ॿिया मनुष्य त बाप खे न ॼाणंदा। बाप चईंदा इहे बि ड्रामो ठहियलु आहे न। रावण राज्य सां सभिनि जा कर्म विक्रम थी वेंदा आहिनि। सत्य में कर्म अकरम थींदा आहिनि। कोई पुछनि उते ॿार आदि पैदा न थींदा आहिनि छा, हुनखे चइबो आहे वाइसलेस वर्ड। त हुते इहे 5 विकार किथां आया, इहे ॾाढी सिंपल ॻाल्हि आहे। बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। जो राइट सम्झंदा आहिनि उहे झटि खड़ा थी वेंदा आहिनि। कोई न बि सम्झंदा अॻियां हली सम्झी वेंदा। क्षमा ते पतंगियूं ईंदियूं आहिनि, जली वेंदियूं आहिनि, पोइ ईंदियूं आहिनि, पोइ वेंदियूं आहिनि, ईंदियूं आहिनि, हली वेंदियूं आहिनि, पोइ ईंदियूं आहिनि, है न। इन करे बाबा चवनि था कोई ॻाल्हि कोन्हे, कोई झटि खड़ो थी वेंदो आहे, कोई पोइ ईंदो आहे। इहे बि क्षमा आहिनि, सभु जली करे ख़तमु थियणा आहिनि। इहो बि सम्झाइबो आहे। बाक़ी क्षमा कोई ईअं आहे न, त कॉमन आहे। क्षमा ते पतंगियूं ॾाढी जल्दियूं आहिनि। दिवाली ते केतिरा नंढा नंढा मच्छर निकिरंदा आहिनि ऐं ख़तमु थी वेंदा आहिनि। जीअण ऐं मरण। बाप बि सम्झाईंदा आहिनि। पिछाड़ी में अची करे जनमु वरितो ऐं पोइ मरी विया। उहे त सुठा मच्छर मिसल, उहे त जीअं मच्छर मिसल थी विया। बाप वरसो ॾियणु आया आहिनि त पुरुषारत करे पास विद ऑनर्स थियणो खपे। सुठा स्टूडेंट्स ॾाढो पुरुषारत कंदा आहिनि न। इहे माला बि पास विद ऑनर्स जी आहे, है न। सुठा स्टूडेंट्स ॾाढो पुरुषारत कंदा आहिनि। ये माला बि पास विद ऑनर्स जी आहे। जेतिरो थी सघे पुरुषारत कंदा रहो। विनाश काले विपरीत बुद्धि चईंदा आहिनि न। हिन ते बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। असांजी बाप सां गॾु प्रीत बुद्धि आहे। हिकु बाप जे सवाइ असां ॿियो कोई खे यादि न कंदा आहियूं, है न। इहे प्रीत बुद्धि जी निशानी। बाबा चईंदा आहिनि देह से देह जे सभु संबंध छॾे मामिकम यादि करो, है न। देह से देह जे सभु संबंध छॾे मामिकम यादि करो। भक्ति मार्ग में ॾाढो यादि कंदा आहिनि। हे दुख हरता सुख करता, त ज़रूरु बाबा सुख ॾियण वारो आहे न। स्वर्ग खे चइबो ई आहे सुखधाम। बाबा सम्झाईंदा आहिनि मां आयो आहियां पावन ठाहिणु। ॿार जो कामचिता ते वेही भस्म थी आहिनि, उन्हनि ते अची करे बाबा ज्ञान वर्षा कंदा आहिनि। तव्हां ॿारनि जो योग, तव्हां ॿारनि खे योग सिखलाईंदा आहिनि। बाबा खे यादि करो त विक्रम विनाश थींदा ऐं तव्हां परिस्तान जा मालिक ठही वेंदा, है न। बाबा खे यादि करो त विक्रम विनाश थींदा, तव्हां परिस्तान जा मालिक ठही वेंदा। तव्हां बि जादूगर ठहियो न। ॿारनि खे नशो रहणो खपे। असांजी सची जादूगरी आहे। कोई सुठा ॿार होशियारु जादूगर हूंदा आहिनि, है न। बाबा चईंदा आहिनि कि बाप सम्झाईंदा आहिनि मां आयो आहियां पावन ठाहिणु। ॿार जो कामचिता ते वेही भस्म थी विया आहिनि, उन्हनि ते वञी करे ज्ञान वर्षा कजो। तव्हां ॿारनि खे बाबा योग सिखलाईंदा आहिनि। बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा ऐं तव्हां परिस्तान जा मालिक ठही वेंदा। तव्हां बि जादूगर आहियो। ॿारनि खे नशो रहणो खपे। असांजी सची जादूगरी आहे। कोई ॾाढा सुठा होशियारु जादूगर हूंदा आहिनि। छा चीजूं कढंदा रहंदा आहिनि। इहे जादूगरी पोइ अलौकिक आहे ऐं सवाइ हिक जे ॿियो कोई सिखलाए न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो असां मनुष्य खां देवता ठहूं था। इहा शिक्षा आहे ही नई दुनिया जे लाइ। उनखे सतयुग न्यू वर्ल्ड चइबो आहे। हाणे तव्हां संगम युग ते आहियो न। पुरुषोत्तम संगम युग जो कंहिंखे पतो ई न आहे। तव्हां केतिरा उत्तम पुरुष ठहींदा आहियो न। बाबा आत्माउनि खे ई सम्झाईंदा आहिनि। क्लास में बि तव्हां ब्रह्मणियूं जॾहिं वेहींदा आहियो त तव्हांजो कमु आहे पहिरियों सावधान करणु। भाउ भेण पंहिंजी खे आत्मा सम्झी करे वियो। असां आत्मा हिन ऑर्गन्स वारा ॿुधंदा आहियूं।
84 जन्मनि जो राज बि बाबा सम्झाईंदा आहिनि। कहिड़ा मनुष्य 84 जन्म वठंदा आहिनि, सभु त न वठंदा न। इन ते ई कोई जो ख़्यालु न हलंदो आहे, जो ॿुधाए उहा चई ॾींदा आहिनि सत सत। हनुमान पवन सां निकितो सत, पोइ ॿिए खे बि अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि ऐं सत सत चईंदा रहंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे राइट ऐं रॉन्ग जो खे सम्झण जी ज्ञान चक्षु मिली आहे त राइट कर्म ई करिणो आहे। तव्हां सम्झंदा बि आहियो असां बेहद बाप सां इहे वरसो वठूं था। तव्हां सभु पुरुषार्थ करो। उहो बाप सभी आत्माउनि जो पिता आहे। तव्हां आत्माउनि जो बाप चईंदा आहिनि। हाणे मूंखे यादि करो, पंहिंजी खे आत्मा सम्झो। आत्मा में ई संस्कार आहिनि, संस्कार खणी वेंदी आहे आत्मा। कोई जो नाम नंढेपन में ॾाढो थी वेंदो आहे त सम्झिबो आहे इन अॻिले जनम में अहिड़ा कोई कर्म कया आहिनि। कोई कॉलेज आदि ठाहिया त ॿिए जन्म में सुठो पढ़ंदा आहिनि। कर्म जो हिसाबु किताबु आहे। सत्युग में विक्रमनि जी ॻाल्हि न हूंदी आहे। कर्म त ज़रूरु कंदा, राज्य कंदा, खाईंदा, परंतु कोई उल्टो कर्म न कंदा। उनखे चइबो आहे राम राज्य। सत्य खे चइबो आहे राम राज्य, है न। उते सभु श्रीमत ते हलाइनि। उहा नई दुनिया आहे। पुराणी दुनिया में देवताउनि जी परछाई न पवंदी आहे। लक्ष्मी जा जड़ चित्र ठाहे करे रखो त परछाई पवंदी, चैतन्य जी त न पवंदी न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो सभिनि जो पुनर्जन्म सभिनि खे वठिणो ई आहे। नार जी कंगनी अर्थात कुएं सां पाणी कढण जी बि हिकु विधि थींदी आहे, फिरदी रहंदी आहे। इहे बि तव्हांजो चकर फिरंदो रहंदो आहे। हिन ते ई दृष्टांत सम्झाइबो आहे न। हिन ते बि दृष्टांत सम्झाइबो आहे। पवित्रता त सभिनि खां सुठी आहे। कुमारी पवित्र इन करे सभु उन्हनि जा पांव पाईंदा आहिनि। तव्हां आहियो प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं, मेजॉरिटी कुमारियुनि जी इन करे गायन आहे। कुमारी द्वारा बाण मरवाया, इहे ज्ञान जा बाण आहिनि। तव्हां प्रेम सां वेही सम्झाईंदा आहियो। बाबा सतगुरु त हिकु ई आहे न, उहो सर्व जो सदगति दाता आहे। भगवान वाच्य मनमना भव, इहे बि मंत्र आहे न। इन में ई महिनत आहे। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणु, इहे गुप्त महिनत आहे। आत्मा ई तमो प्रधान ठही पोइ सतो प्रधान ठहिणो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि आत्मा ऐं परमात्मा अलॻि रहे बहुकाल जो पहिरियों विछड़िया आहिनि। मिलंदा बि पहिरियों उन्हनि सां ई। इन करे बाप चईंदा आहिनि लाडला सिकी लथा ॿार। बाप ॼाणंदा आहिनि कॾहिं खां भक्ति शुरू कई। अधु न, अधु कलाक ज्ञान, अधु कलाक भक्ति। ॾींहुं राति 24 घंटे में बि 12 घंटा AM हूंदी आहे, 12 घंटा PM हूंदी। कल्प बि अधु ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति। पोइ कलयुग जी आयु एतिरी लंबी छो? हाणे तव्हां राइट रॉन्ग बदिलाए सघंदा आहियो। शास्त्र सभु भक्ति मार्ग जा आहिनि। पोइ भॻवानु अची करे भक्ति जो फल ॾींदा आहिनि। भक्तनि जो रक्षक चइबो आहे न। अॻियां हली त सन्यासी आदि खे ॾाढो प्यार सां वेही सम्झाईंदा। तव्हांजो फॉर्म त उहो भरंदा न, माउ बाप जो नाम न लिखंदा। कोई ॿुधाईंदा आहिनि। बाबा अची करे पुछंदा हुया छो सन्यास कयो, कारण ॿुधायो। विकारनि जो सन्यास कंदा आहिनि त घर जो बि सन्यास कंदा आहिनि। हाणे त सॼी पुराणी दुनिया जो सन्यास कंदा आहियो बुद्धि सां। हाणे असां सॼी पुराणी दुनिया जो सन्यास कंदा आहियूं बुद्धि सां, है न। बुद्धि सां सन्यास कंदा आहियूं। नई दुनिया जो तव्हांखे साक्षात्कार करायो। उहो वाइसलेस वर्ड, हेवनली गॉड फादर, हेवन स्थापना करण वारा आहिनि। फूलनि जो बगीचो ठाहिण वारा आहिनि। कांटनि जो फूल ठाहींदा आहिनि न। कांटनि खे बाबा फूल ठाहींदा आहिनि। मतिलबु कांटे मिसल स्वभाव संस्कार वारनि खे फूल ठाहींदा आहिनि।
नंबर 1 काटो आहे काम कटारी। काम जे लाइ कटारी चईंदा आहिनि। क्रोध खे भूत चईंदा आहिनि। देवी देवताऊं डबल अहिंसक हुया। निर्विकारी देवताउनि जे अॻियां विकारी मनुष्य सभु मथो टेकदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां हिते आया आहियूं पढ़ण लाइ। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां हिते आया आहियूं पढ़ाई पढ़ण लाइ। बाक़ी हिन सत्संग आदि में वञणु त कॉमन ॻाल्हि आहे। ईश्वर सर्वव्यापी चई रहिया आहिनि। बाबा कॾहिं सर्वव्यापी हूंदा आहिनि छा? है न, उहो त तव्हां ॿारनि खे वरसो बाप त तव्हां ॿारनि खे वरसो ॾियनि। बाप सां तव्हां ॿारनि खे वरसो मिलंदो आहे। कंहिंजो वरसो मिलंदो आहे? स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे। बाबा अची करे पुराणी दुनिया खे नई दुनिया स्वर्ग ठाहींदा आहिनि। कई त नर्क खे नर्क बि न मञंदा आहिनि। साहूकार माण्हू सम्झंदा आहिनि असां त पोइ स्वर्ग में छा रखियो, असां वटि त धन महल विमान आदि सभु कुझु आहे। असांजे लाइ त इहे ई स्वर्ग आहे। नर्क उन्हनि जे लाइ आहे जो कीचड़ में रहंदा आहिनि। हिन करे भारत केतिरो ग़रीब कंगाल आहे। पोइ हिस्ट्री रिपीट थियणी आहे। तव्हांखे नशो रहणो खपे। बाबा असांखे वरी खां डबल सिरताज ठाहींदा आहिनि। पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर खे ॼाणे वरितो। सत्य त्रेता जी कहानी बाबा ॿुधाई अथई। पोइ विच में असां हेठि किरंदा आहियूं। वाम मार्ग में विकारी मार्ग, वाम मार्ग आहे विकारी मार्ग। हाणे बाबा आया आहिनि। तव्हां पंहिंजे खे सुदर्शन चक्रधारी सम्झंदा आहियो न। ईअं न की चक्र फिराईंदा आहियो जंहिंसां गलो कटिजंदो आहे। श्री कृष्ण के चक्र ॾेखारींदा आहिनि की दैत्यनि खे मारंदा आहिनि। अहिड़ी ॻाल्हियूं त थी न सघे। तव्हां सम्झंदा आहियो असां ब्राह्मण सुदर्शन चक्रधारी आहियूं। असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज आहे। असां ब्राह्मण सुदर्शन चक्रधारी आहियूं। असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज आहे। हुते देवताउनि खे त ज्ञान ई न रहंदो। हुते त आई सदगति। हिन करे हुनखे चइबो आहे ॾींहुं। राति में ई तकलीफ़ थींदी आहे। भक्ति में केतिरा हठयोग आदि कंदा आहिनि दर्शन जे लाइ। नादा भक्ति वारा प्राण कढण जे लाइ तयारु थी वेंदा आहिनि। तॾहिं उन्हनि खे साक्षात्कार थींदो आहे। अल्पकाल जी चाहना पूरी थींदी आहे। ड्रामा अनुसार थींदी आहे उहो। ॾिसो भॻवान त माण्हू त भॻवान के लाइ छा सम्झंदा आहिनि। पर बाबा त सभु कुझु चईंदा आहिनि ड्रामा अनुसार। मां त कुझु बि न कंदो आहे। सभु ड्रामा अनुसार। बाक़ी ईश्वर कुझु कंदा न आहिनि। अधु कलाक भक्ति जो पाठ हलंदो आहे। कहिड़े अंधियारे में आहिनि भगत। बसि भॻवान कंदा रहंदा आहिनि। ऐं भॻवानु चईंदा आहिनि की मां कुझु न कंदो आहे। अधु कलाक इहो थियणो ई आहे। अच्छा, मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ठाहिण जे लाइ मूंखे हिन रूहानी नशे में रहणो आहे की बाबा असांखे डबल सिरताज ठाहिनि था। असां सुदर्शन चक्रधारी ब्राह्मण आहियूं। पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर जो ज्ञान बुद्धि में रखी करे हलणो आहे। ॿियो आहे पास विद ऑनर्स थियण लाइ बाप सां सची प्रीत रखणी आहे। बाप खे यादि करण जी गुप्त महिनत करणी आहे। वरदान पंहिंजे डबल लाइट स्वरूप द्वारा अचण वारे विघ्ननि खे पार करण वारा तीव्र पुरुषार्थी ठहूं। अचण वारे विघ्ननि में थकण व दिलि शिकस्त थियण जे बजाए सेकंड में स्वयं जे आत्मिक ज्योति स्वरूप ऐं निमित भाव जे डबल लाइट स्वरूप द्वारा सेकंड में हाई जंप ॾियो। अचण वारे विघ्ननि में
थकण व दिल शिकस्त थियण जे बजाए सेकंड में स्वयं जे आत्मिक स्वरूप ज्योति स्वरूप ऐं निमित भाव जे डबल लाइट स्वरूप द्वारा सेकंड में हर परिस्थितियुनि खे हाई जंप ॾियो। विघ्न रूपी पत्थर खे तोड़ण में समय न गवायो, जंप लॻायो, सेकंड में पार थी वञो। थोरी सी विस्मृति जे कारण सहज मार्ग खे मुश्किल न ठाहियो, है न। पंहिंजे जीवन जी भविष्य श्रेष्ठ मंज़िल स्पष्ट ॾिसंदे हुए तीव्र पुरुषार्थी ठहियो। जे नज़र सां बाप दादा व विश्व तव्हांखे ॾिसंदी आहे, उन श्रेष्ठ स्वरूप में सदा स्थित रहो। असांखे पूरी बाबा चईंदा न, विराट रूप तव्हांजो ई रूप आहे, त तव्हांखे उन अलॻि अलॻि स्वरूपनि में पूरी विश्व ॾिसे थी। त सदा पंहिंजो विराट रूप साम्हूं रखो। त तव्हांखे पूरी विश्व उन स्वरूप में ॾिसे थी, है न। त सदा पंहिंजो विराट रूप साम्हूं रखो ऐं उन्हनि खे उन रूप में उन्हनि खे ब्लेसिंग ॾींदा रहो। स्लोगन आहे सदा ख़ुशि रहणो आहे, ख़ुशी बांटणी आहे, इहा ई सभिनि खां वॾी शान आहे। अव्यक्त इशारो आहे, हाणे संगठित रूप में हिकु शुद्ध संकल्प अर्थात हिकु स्थिति ठाहिण जो अभ्यास करो। तॾहिं ही विश्व जे अंदरि शक्ति सेना जो नाम बालो थींदो। जॾहिं चाहे शरीर जो आधार वठो, जॾहिं चाहे शरीर जो आधार छॾे करे पंहिंजे अशरीरी स्वरूप में स्थित थी वञो। जीअं शरीर धारण कयो वैसे ई शरीर सां न्यारा थी वञो। इहे अनुभव अंतिम पेपर में फर्स्ट नंबर लाइण जो आधार आहे। ये अनुभव अंतिम पेपर में फर्स्ट नंबर लाइण जो आधार आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।